यहूदीन जो वड्डो आलिम हो अब्दुल्लाह बिन सलाम, वड्डो आलिम, वड्डो उन्हनि जो बुजुर्ग भी हो। सैयदना यूसुफ अला नबीना व अलैहि सलाम जी औलाद में हुआ। तमाम वड्डो आलिम हो। तौरेत इंजील ज़बूर जो वड्डो पारख हुआ। उनके भी शौक दिल में थे पियो त काश मां भी तो उन्हीं के ॾिसां, जंहिंजे लाइ चयो थो वञे त आख़िर ज़मान नबी आयो आहे। ही आख़िरी नबी आहे, हिन खां बाद हाणे को बि नबी अचण वारो न आहे। इन्हीअ ई नबी जे लाइ यूसुफ अलैहिस्सलाम भी दुआऊं पियो घुरे, त याकूब अलैहिस्सलाम भी दुआऊं पियो घुरे, त इब्राहिम अलैहिस्सलाम भी दुआऊं पियो घुरे, त आदम अलैहिस्सलाम भी वसीलो पियो वठे। सब नबी सगोरा इन्हीं जे इंतजार में रहिजी विया। जो सुहिणो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं आया त मां बि तनी जो दीदार कयां न। पर जे यहूदियुनि खे ख़बर पइजी वेंदी हो त कावड़जी पवंदा। हेॾो वॾो असांजो आलिम तूं छो बि कंहिं नमूने सां यार जो दीदार करे अचिजे। हाणे पियो बहाना ॻोल्हे कहिड़े बि तरीक़े सां वञा, वञी करे सोने यार जो मां दीदार करे अचां। चओ सुभान अल्लाह। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जांच पियो करे त हिन वक्त में काथे आहिनि, हिन वक्त में काथे आहिनि। जे मदीने में ॾिसी थो वठां, हलियो ईंदुसि मस्जिद नबवी में या दौलत खाना में या महबूबन जी दरबार में, मता यहूदी मूंखे ॾिसल ॿाहिरि काथे दीदार थी वञे त मुंहिंजी दिल जी मुराद पूरी थी वञे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार जो शौक़ पियो रखे। ओचितो की माण्हू ॿुधायो त जे हस्ती जे दीदार जे लाइ परेशान आहे, उहो सोनो महबूब मस्जिद कुबा जे तरफ़ तशरीफ़ वठी विया आहिनि। अब्दुल्लाह बिन सलाम पंहिंजे घरां जल्दी निकिरी पिया, वञी करे मां ॿाहिरि सोने जो दीदार करे अचां। मुंहिंजा दोस्त ही लिकंदो लिकंदो जॾहिं मस्जिद कुबा शरीफ़ जे अंदरि पहुतो आहे, जॾहिं साम्हूं वेठो वञी पहुतो आहे, उन वक़्त में आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजनि असहाबनि सगोरनि खे ख़िताब फरमाए रहिया हुआ, उन्हनि खे नसीहतूं फरमाए रहिया हुआ। उन वक़्त में नसीहत जे अंदरि पाण अॻु ई असहाबनि सगोरनि खे इरशाद फरमायो, ओ सहाबियो, हिन वक़्त में यहूदियुनि जो तमाम वॾे मां वॾो आलिम असां वटि अची रहियो आहे। एडा ही घरां थो निकिरे होॾा मदीने वारा घोट ॿुधाए था छॾनि, वॾे मां वॾो आलिम यहूदियुनि जो असां वटि अची रहियो आहे। मूंखे वॾी उमेद आहे त ज़रूरु असांजी ॻाल्हि खे तस्लीम कंदो। मुंहिंजा दोस्तो जॾहिं साम्हूं अची करे पहुतो आहे, अब्दुल्लाह बिन सलाम जो चवणु आहे, जीअं जो मां साम्हूं पहुतुसि, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे रुख़ अनवर जो रुगो मूं दीदार कयो आहे, मुझी दिल गवाही पी दिए ही उहो ही सुनो रसूल आए, जंहिंजे लाइ असांजा सभई नबी सगोरा बिशारतूं ॾींदा आया आहिनि, सभई जंहिंजा वस्फ़ ॿुधाईंदा रहिया आहिनि। तौरेत जंहिंजूं ख़बरूं ॿुधाए रहियो आहे, ज़बूर जंहिंजा तराना पढ़ी रहियो आहे, इंजील जंहिंजूं निशानियूं ॾेई रहियो आहे, ही उहो ही सुहिणो रसूल अरबी घोट आहे। दिल त मञी वई आहे, अञा के ॻाल्हियूं रहियल हुयूं, मां उन्ही के मुअखर कयो आ, पर दिल मां कुर्बान करे आयो आया। वापस मां मोटी आयुसि, पर जॾहिं मोटिस त मुंहिंजी निंड खजी वई आ, अकुल मुंहिंजो ख़त्म थी वियो आ, खाधो पीतो मूंखां ख़त्म थी वियो आ। घर में जॾहिं अब्दुल्लाह बिन सलाम पहुतो त निंड कान थी अचे। घर वारा चवनि पिया त सवेर सुम्हंदो आ, अॼु तोखे निंड नथी अचे, छा मसालो आ? अब्दुल्लाह बिन सलाम दिल जो हाल कंहिंखे ॿुधाए, को हाल मुहरम हुजे, को बाक़ी फराज हुजे, कैसा पंहिंजो हाल दिल जो कजे। लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैह जन फरमायो, को जो कहीं पार अज अखियूं ॾिसी आयूं, थियूं दीवानियूं दिल में अपर लगुल आर तिहां पो करार।
सुतियों की न सैयद चवे उन यार जे इश्क में वरी निंड्र मुखे कान आई घर वारा चवन पिया तो थोड़ी देर आराम कर निंड्र कान अचे सुकून फिटी वयो आ मुझा दोस्त सबू जो शागिर्द मुरीद गल थी वया आहिनि पुछन पिया क़िबला असांजा उस्ताद मुर्शिद सोना साईं ही कीअं तव्हां जी अॼु तबियत ईअं थी वई आहे छा तव्हां जो मसालो आहे छा ॻाल्हि आहे पर ॻाल्हि खे लिकाए रहियो आहे पर इश्क ऐं मुश्क कॾहिं लिकंदा ई कोन्हनि के नेठ पंहिंजे शागिर्दन वडन के पंहिंजे खलीफन के बुधाए पियो यारो मां केड़ा अंदर जा अहवाल बुधाया जिन जे लाइ दुनिया जे अंदर गाल मशहूर लगी पया त आखिर ज़मान नबी अची वया उन्हीं जे दिसण जो ख्याल थियो त मां उन्हें के दिसी अचा परखे अचा वाकई भी उही आहिनिया ब्याह पर जिए जो मुदीदार उन्हीं जो कयो पो हाल छा हुओ सोहने लाल लतीफ सरकार जी तर्जुमानी फरमाई आहे बेटा सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि जिन इरशाद फरमायो त अखिन सोई ओढ़ो जो कने सुओम करन करन बादशाह समो बादशाह पुराने वक्त जो सिंध जो बादशाह हुआ जंजी वडी सखावत दुनिया के अंदर मशहूर लगी पई ही परे खां को मानू आयो तमा समो जाम दिसी अचा उन करन जो दीदार करे अचा करन अगमेत कदा को न दिठो होई पर करन जी तारीफ जरूर बुधी होई चवे पियो त जिया जम करन के दिठो आ मुझे अखन सुनाने वरतो त समो जाम ई होई आहे बेटे सरकार से करन जी गाल करन के आडो रखी करे करीम रसूल जी गाल करे रयाई त अम्मा ओ मुझा रिश्तेदारो मुझा शागिर्दो मुरीदो अखिन सोई ओढ़ो जो कने सोम करन मुझो मन जाम पसंदे पतियो ओ मुझा रिश्तेदारो मुझी माओ मुझा प्यारो मां जिया जो उनके दिठो आ मुझी दिल भी मनी वरतो आ मुझे अखिन भी तस्लीम करे वरतो आ त इहो ही आखिर ज़मान नबी आहे इनी जो चेहरो ही एड़ो पाक आए ओ मुझा दोस्तो जेको हिकड़ो दफो तो दिसे सजी जिंदगी आशिक बनजी थो बने पियो सैयदना जाबिर बिन सुमरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इरशाद फरमाए पिया एकड़े दफे मां इशा जी नमाज पढ़ी करे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन घर जे तरफ तशरीफ फरमा थी वया मां भी सदन हुक्म साण पंजे घर में आयोस पर यार जे इश्क एतरो त सतायो दीदार एतरो त मुखे सतायो हुओ जलवो तो रोज दिसंदो हुस पर अज रात जेको यार जो जलवो दिठो वदुहा वारे चेहरे मंझा नूर निखरी रहियो हुओ कारा कारा बल्लेल वारा जुल्फ मुबारक हुआ सोनी कारी दस्तार मुबारक मथा बदल हुई गाढ़ो पको मदीने वारे घोट के पातल हुओ साई चादर कुल्हन जे मथा हुई हुस्न मुखे मोहे छजो हजरत जाबिर साईं पा फरमाए दिल सुमहण न दिनो चयम त वरी वनी यार जो दीदार कया किस्मत साथ जे त यार जो दीदार कया हजरत जाबिर बिन सुमरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था पंहिंजे घर का बाहर अची करे मस्जिद नबवी जे तरफ पियो अचा सजी वाट दुआ घुरंदो पियो अचा मौला पंथड़ा सजाया कजाए यार जो दीदार कराई जाए जिया जो मस्जिद नबवी जे अंदर मां पोतो आया मां दिसा त आशिक चौधारी कर रखयो दिसी रहा है मां चो त कंखे ता दिसल जिया जो अंदर दाखिल थिया
दिसा त मदीने जा घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी जे सहन जे अंदर सिधा थिया सुता पया हिल आरामी आयल गाढ़ो वगो मुबारक महबूबन करीमन पाकन के पातल आए आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन गाढ़ो जुबो भी कदा ज़ेबेतन फरमाइंदा हुआ पर गाढ़ो रेट न होंदो हुआ उन्हीं जे अंदर कदा अच्छा लीका होंदा हा कदा कारा लीकन वारो कपड़ो होंदो हुआ पो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एड़ो जुबो पाईंदा हा पो सहाबी फरमाइंदा त हर लिबास में साईं ठहंदा हा पर जदा गाढ़ो लिबास पाईंदा हन त पो असा आशिक जे दिलन के कपीदा हा जे छुर निशान कपियो वने ओए सागो ही गाढ़ो वगो पातो पयो आ चेहरे बदो हाजी आशिक तिलावत करे रहा है अखियों खुलियो पयो आ इन नीर जारी लगा पया मथा चौड़ी जो चंद्र चमकी रहो आ हजरत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइन पिया मां भी दीदार में महो थी वयस वरी हथ खणी करे रब जो शुक्र पियो अदा कया त मौला तुझो शुक्र आहे शुक्र कजो सी सुपरी जियरे जान बियार बैठे जंजी वट में कोड़े थया करार हण धणी कर मधार पाड़ो तह पिरीअ जो उन यार जो हुस्नो जमाल सी करे दुआ कबूल जो थी हथ मथे खयम अल्लाह के अर्ज पे कया त मौला तुझो शुक्र आए पर हथ मथे खण साण कंध भी मथे थी वयो निगाह भी मथे खजी वई त चौड़ी जो चंद्र मथे पे चमके काल मुखे याद अची वई त दुनिया चवंदी आ त मुंजो यार चौड़ी जे चंद्र जहड़ो आहे अज दिसा त चौड़ी जे चंद्र जो हुस्न वधीका या मुझे अरबी घोट जो हुस्न वधीक आहे अज हुस्न दिसण जे लाइ भलो मोकियो आ हजरत जाबिर साईं पा फरमाइन त मथे मुंह करे केॾीमहिल चंद्र खे पियो ॾिसां केॾीमहिल सुहिणे रसूल जे चेहरे पाक खे पियो ॾिसां ॾिसंदे ॾिसंदे आख़िरकार मुंहिंजी दिल फ़ैसिलो कयो चंद्र भी सुहिणो आ कॾहिं सॼो कॾहिं अधु कॾहिं रोशनी खुटे कॾहिं वधे कॾहिं ग्रहण लगे तुझे अंदर छायूं आइन पर मुझे सोने रसूल जे चेहरे ते का ग्रह लगंदी ही काने का सदाई यार जो चेहरो मुनव्वर लगो पयो होंदो आहे चंद्र रुगो धरती जे अध के चमकाए रहो आ मुझे यार जे हुस्न हड़ई जहान चमकाए छजाए न नारे तकबीर अतमत गजो नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी तुझो पीर मुझो पीर दरबार आलिया बीड़ शरीफ जमायत आले सुन्नत हजरत भेटाई सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैह जन तर्जमानी फरमाई त चंद्र चवाए सच मठा मूर न भाई कदही उभरी सन्हड़ो कदही उभरी गच पर जे मुँह में बरई मच सो पतम पिरिया जे पेरन जो पद्मो हिस्सो लख पो करोड़ पो अरब पो खरब पो पद्म लती सरकार तो फरमाए मां सैकड़ो न थो चवा फीसद न थो चवा मां 100,000 न थो चवा पद्मो हिस्सो पिरन जो भी न थो चवा लती सरकार से फरमायो जको तुझे मुंह में बरे मच सो त पद्म पिरिया जे पेरन जो एडो तो सोने महबूबन करीमन जो चेहरो पाक हर चीज मथा कुर्बान